पारसी घोड़े चाड़सी। सिंध में अरबन अरबी इल्म जो रिवाज विधो। ठट्टो नसरपुर ऐं चोटियारियूं अरबी इल्म जो मरकज़ हुआ। ठट्टो त सूमरनि खां वठी अरबी ऐं पारसीअ जो ख़ासि मरकज़ हो। जॾहिं सिंध में मुग़लनि जो दौर आयो तॾहिं ठट्टो, हैदराबाद, नसरपुर, हाला, कंबर, बखर, शिकारपुर वग़ैरह तालीमी घर हुआ। दफ़्तर जी ज़ुबान पारसी त खिलजी ऐं अरगोननि खां वठी हलंदी आई। हुकूमत बि किन मदरसनि खे ग्रांटूं ॾींदी हुई। ख़ासि करे मियां यार मोहम्मद कलोड़े जे वक़्त में ठट्टो, जेको ईरानी मुसाफ़िरनि जो घर हो, तंहिं पारसी खे खूब ज़ोर वठायो। एतिरे क़दुरु जो हुकूमत में वॾा उहिदा बि पारसी दाननि खे मिलण लॻा। मीरनि जे वक़्त में बि दफ़्तरी ॿोली पारसी हुई, जंहिं करे हर हंधि पारसी इल्म अदब जो चर्चो वधी वियो। कंहिं ॻोठाणे जो छोकिरो पारसीअ जी तहसील करे जल्द ई मुमताज़ उहिदे ते फ़ाइज़ थियो। ॿिया ॻोठाणा हुनखे ख़ुशहाल ऐं सुखियो सताबो ॾिसी चवण लॻा, पारसी घोड़े चाड़सी, मतिलब त इल्म वारे जो मान आहे। पर जेकॾहिं पढ़े खां पोइ बि कंहिंखे नौकरी न मिले त चइबो त कर्मनि में का काण अथसि जो संदसि बख़्त न बढ़ायो। तंहिं ते कंहिं ईअं चयो आहे त पढ़ी पासे विकिणे खड़ो तेल, ॾिसो हीउ क़िस्मत जो खेल। दोस्तो, वीडियो पसंदि आई हुजे त हिन तारीख़ी वीडियो खे शेयर ज़रूरु कजो।